मांजो नालो पाण सफ़ीला जलबानी, रहवासी रतोदरी टाकला मला में मांजी रिहाइश आहे। मसइलो इहो आहे 1200 रुपया जे कल्ह कामरान बानाणी चयो त भाउरनि जी 1200 रुपया असांजे खुद मां एतिरा पिया त मां त मां ॾियनि 1200 रुपया के अमीर ॾिना आहिनि। हुन यार चयो आहे त के अमीर ॾियनि 1200 रुपया, मां एतिराफ़ कया थो मां ॾियनि। हुन खां पोइ यार मां स्टेप बाय स्टेप टे चकर हिकु चकर न कलेक्शन ॾींहं में स्टेप बाय स्टेप मां सां वाकिया कंदो रहियो आहे। कामरान बानाणी कंदो रहियो आहे वाकिया। टिनि इफ़्तारी जे टाइम ते मां सां काई मसइलो हुयो, उतां असां मोटूं पिया, मां पाणी जो बि गॾु हुयो, सॼो सौट बि गॾु हुयो। हुन मारी गिचे मां वठी करे चई न पैसा ॾे, मां तोखे ॿांह ॿधी करे मां तोखे पैसा ॾींदुमि। उन खां बावजूद बि हुन गार गंद असां ॾिनी। वालेकुम, जीअं त मां शफ़ीक रहमान जलबाणी पाण प्राइमरी टीचर आहियां। मुंहिंजो अलहमदिल्ला 8 साल खां टीचिंग जो मुंहिंजो तजुर्बो आहे। मां पाण टीचर आहियां, शहर जा ॿार पढ़ाईंदो आहियां। हे मुंहिंजो मामू आहे सफ़ीउल्ला जलबाणी। हिन दरअसल कामरान खां ज़ाहिर सी ॻाल्हि आहे, शहर आहे, लेन देन जो जान जाते काथे हलंदो रहंदो आहे। हिन उन निस्बत ई हिन खां कुझु सामान वरितो, जेको BFC कामरान खोली आहे उतां हिन सामान वरितो। हे ॾींदो रहंदो हुयो, सामान वठंदो रहंदो, हिन जी लेन देन पई हलंदी। गुज़श्ता महीने छा कयो, हिन सामान वरितो मगर ईदूं अचनि पियूं मथां हुयूं जेके रजब शहबान जूं, न ॾेई सघियो को। हिन चयो त यार मां नेक्स्ट मंथ में ॾींदोमांव। पोइ ॾियण जे जेको आहे सो चयईं त ॾींदोमांव। पोइ बाद में कामरान हिनखे मुसलसल हिनखे टार्चर कंदो रहियो, दग ते बार बार हिनखे कॾहिं सिलेंडर खसे, कॾहिं गिची खां पकिड़े, कॾहिं जेको आहे सो ॿांह खां पकिड़ंदो, जेको आहे सो दग ते घसीटे। सिर्फ़ु 1200 साईं लेन देन हूंदी आहे, माण्हुनि जी लखनि जो कारोबार हलंदो आहे, लेन देन हलंदी आहे पई। ऐं जेको आहे सो कॾहिं कॾहिं माण्हू मुंझी बि वेंदो आहे। हिन मुंझियो त न ग़रीब ॾिठईं त ग़रीब आहे, यतीम आहे, न भाउ अथसि न पीउ अथसि, हिकिड़ो भाउ अथसि अबोच अथसि। पोइ हिनखे जेको आहे हुन हिसाब सां हिनखे बार बार टारगेट कंदो रहियो। पोइ कल्ह असां मुंहिंजी जाइ मां वरिती आहे, मां हुन जाइ जो हिसाब सां वरी होॾो मुलाक़ात माण्हुनि सां करे मां रिटर्न जीअं ई घर पहुतो थियां, मुंहिंजो कज़न मंसूर अहमद जलबाणी एडवोकेट आहे कराची हाई कोर्ट में, उहो बि मूंसां गॾु हुयो। हे आया आहिनि रमज़ान जो महीनो हिते हूंदा आहिनि, रोज़ा वग़ैरह रखंदा आहिनि, ईद करे साॻी कराची में पंहिंजो हुते कम खे लाहो कराची हाई कोर्ट में जारी कंदा आहिनि। मां पाण टीचर आहियां, सॼो ॾींहुं असां जेको आहे पंहिंजी टीचिंग कंदा आहियूं ऐं अलहमदिल्ला सोशल वर्क बि कंदा आहियूं, तव्हां शहरियुनि खे ख़बर बि आहे। पोइ चवण जो मक़सदु, शाम जे टाइम असां जीअं गॾु रिटर्न पिया थियूं त कामरान हिननि खे गिची खां पकितो, मुंहिंजा 1200 रुपया ॾे। हाणे असां चयो दादा ॻाल्हि ॿुधो, हे पाड़ेसरी जी हिसाबु किताबु आहे, ज़िंदगी गॾु गुज़ारी आहे, उहो कुझु हिसाबु किताबु रखो, उहो कुझु ख़्यालु रखो। 1200 जी का वॾी हैसियत न आहे जो तव्हां पाड़े जे माण्हूअ खे गिची खां पकिड़े बीह रहो। पाड़ो नबियुनि खे बि प्यारो हूंदो आहे, सभु मुस्लमान पाण में ॿाहिरि आहियूं, ऐं जेको आहे तव्हां अची करे हिन जो गिची पकिड़ियो था, इहो मुनासिबु न आहे, ज़िंदगी गॾु गुज़री आहे। पोइ जेको आहे हिनखे चवणु लॻो त पोइ भला हे मूंखे पैसा नथो ॾे, ॿियो को ॾे। मां चयुमि ठीकु आहे, असां ज़ामिन आहियूं हिन जा, असां तोखे ॾींदासीं, उन सां ॻाल्हाए हिन 3 तारीख़ ते असां खां तूं पैसा वठि, ठीकु आहे। पोइ मंसूर चयो दादा ॻाल्हि ॿुधो, तूं हुनखे ॻिची खां त पकितो आहे, विच शहर में बीठो आहे, छा असां त पैसा ॾेई ईंदासीं, 1200 पैसा कुझु बि न आहिनि, छा तूं हुनजी इज़त जो हर्जाणो भरंदे? जेके हिन जी तूं तज़लील कई आहे मुसलसल वक़्तनि बवक़्तनि, छा तूं हुनजो अज़ालो करे सघंदे? पोइ उन ॻाल्हि ते कामरान बानाणी मंसूर सां जेको आहे बदकलामी कई, इंतिहाई घटिया क़िस्म जा अल्फाज़ ॻाल्हाया, जेको हुन मां उमेद ई न असांखे। सो हुन ते असांखे ॾाढो ॾुख थियो। असां चयो त यार हाणे तुम ई अल्फाज़ असां आस्पेक्ट न पिया करे सघूं जो तूं ॻाल्हाईंदो। पोइ हिन जा छोकिरा सम्झ ॻाल्हि न पई अचे, हुन जेको आहे तमामु गुस्से में देगियूं कनि पिया, जेको आहे तमामु गुस्से में अची करे मंसूर जे मथां शुरू ते जेको आहे देगियुनि जूं मानियूं कंदा आहिनि छोकिरा हिननि जो, इरशाद बानाणी जा पुट आहिनि ऐं 5-8 ॼणा जेके हिन जा उन खां मथे तादाद हुई, असां ॻणी न सघियासीं, इलाही तादाद हुई हिननि जी। उहे छोकिरा छुरियूं, ॾोकलियूं, देगियुनि जूं चमचा, इहे कबगीर खणी असां ते हमिलो कयूं। पोइ असां त अची करे वीचारा माण्हू आया, कम खे छॾाए विया। असां न झेड़े जी नियत सां हुयासीं, न को इरादो हुयो, न ई असां कंहिंसां झेड़ो कयो आहे। असांजो रिकॉर्ड साईं उहो साबिती ॾेखारे, साबिती ॾेखारे, मां मीडिया ते चवां थो साबिती ॾेखारे, का वीडियो ॾेखारे, 40-50 माण्हू हुआ, असां हुनजा ॾोही आहियूं, असां हुनजो जेको हर्जाणो हूंदो असां भरींदासीं। नाजाइज़ी हुन जेको आहे असांजे छोकिरा जेको आहे हमिलो कयईं। पोइ बि असां विच में हिननि खे दरगुज़र करे मंसूर खे घर छॾे आया में असां चयो त दादा केरु आहे, पाणे शहर जेके वॾनि सां ॻाल्हाईंदासीं, ज़ाहिर सी ॻाल्हि आहे शहर आहे, मौजूदु शहर जा आहिनि, वॾा आहिनि शहरनि में, उहे ॻाल्हाईंदासीं, पाणे मामले खे ॾिसूं था। इहो त तव्हांजो मैटर थी वियो, जेको रतरे मौजूदु शख़्स ते नालो वठी करे चयो आहे त हुनजा कैमरामैन आहिनि ऐं हुनजो नालो वठी करे असां ख़रीदारी करे विया पैसा।
साईं हिन जो को बि हुन वटि साबूती न आहे, मुकमिल तौर ते ग़लति आहे। बिल्कुलु शहर में फैसिलिटीज़ आहिनि, फूड फैसिलिटीज़ आहिनि। मां पाण टीचर आहियां, अलहमदिल्ला मां जेको आहे सो पंहिंजी इनकम में पहिरीं तारीख़ जीअं ईंदी आहे मां जेको आहे सो पंहिंजे हिसाब सां होम डिलीवरी जो सामान घुराईंदो आहियां। कॾहिं BFC खां बि घुराईंदा आहियूं, कॾहिं करंची बाइट्स वारे खां बि घुराईंदा आहियूं, कॾहिं जेको आहे किंग वारे खां बि घुराईंदा आहियूं, पिज़्ज़ा किंग वारे खां बि। 1200 अथसि सफ़ीला जा ते साख पत ते सफ़ीला तयारु आहे बिल्कुलु, या क़ुर हो खणे या हे खणे। 1200 ते खणणु न घुरिजे, मगर हिन ते जेको इज़त ते हमिलो थियो आहे त हे राज़ी आहे हिन शइ ते, या पोइ हो खणे। इहा ॻाल्हि हरूभरू मोज़िज़ शख़्सियत जो नालो खणंदा शहर जे, बची बि हूंदी ऐं ईअं उनजे रिकॉर्ड में बि उनजा हूंदा। ज़ाहिर सी ॻाल्हि आहे, सफ़ीला वरिता आहिनि त उहो रिकॉर्ड शो करे असांखे पुराणी प्रीवियस डेट्स जो। सफ़ीला ज़ाती तौर हुन खां वठंदो आयो आहे, मूंखे बि ख़बर आहे, मूंखे हुन दांह बि ऑलरेडी ॾिनी हुई। मां चयोमांसि अदा तव्हांखे ॾींदो, हिकु ॿ भेरा मूंखे चई। चवण जो मक़सदु, बाद में असां रवाना थियासीं घर में, अफ़्तारी जो टाइम नज़दीक हुयो, असां घर में हुयासीं। पोइ असांजा 4 छोकिरा साम्हूं ई आहे जेको आहे तो दाख़िला मस्जिद वारे पासे किथे फ्रूट या रेड़ा हूंदा आहिनि नंढे स्टान वटि। असांजा 4 छोकिरा एडवोकेट मंसूर अहमद जलबाणी जा भाइर हुआ, नंढा छोकिरा आहिनि असांजा। उहे वञी रहिया फ्रूट वठणु, त उन्हनि खे दग ते बीहारे करे गारियूं ॾिनऊं ऐं उनखे जेको आहे सो शुरनि सां हमिलो कयूं। जेको सिराज खे पेट वारो छो पाण सिराज हथु ॾेई करे पंहिंजो बचाव करे वियो। मुख़्तलिफ़ हिननि जे माण्हू आहिनि, 30-40 माण्हू हिननि जा हुया, ऐं जेको आहे असांजा सिर्फ़ु 4 छोकिरा हुया, उन्हनि खे बेदर्दी सां उन्हनि कुटियो आहे, उन्हनि ते हमला कया आहिनि। असां वटि फोटेजिस पिया आहिनि, बिल्कुलु अवां हिते तव्हांखे असां फोटेजिस तव्हांखे ॾेखारियूं था। असां वटि हर शइ पई आहे। कामरान जी मां जॾहिं BFC तां मां पंहिंजो सामान घुराईंदो हुउमि, मां ऑनलाइन ट्रांज़ेक्शन कंदो हुउमि, ऑनलाइन ट्रांज़ेक्शन जो बि रिकॉर्ड पियो आहे, ऐं उहा ऑडियो रिकॉर्डिंग बि पई आहे जो फ़ोन ते मां जेको हुन सां ऑर्डर कंदो हुउमि। हिन जो नालो खईं पहिरीं 2-3 वीडियो में ॿियनि साफ़ी दोस्तनि खे ॿुधाई। वरी तव्हां भाऊ सलीमुल्ला सां जॾहिं ॻाल्हाई, उन में वरी मुंहिंजो बि नालो खयों अथई, जेतोणीकि मुंहिंजो हिन ॻाल्हियुनि में न लेन देन आहे, न हिन सां कोई हिसाबु आहे। माना मुख़्तलिफ़ बयान ॾेई करे हिते इहो कूड़ो साबित थियो आहे। हे तव्हां पाण ॾिसी सघो था असांजे छोकिरनि खे कीअं ज़ख़्म कया विया आहिनि, गहरा ज़ख़्म ॾिना विया आहिनि, नाजाइज़ी कई वई आहे। हरूभरू जो तव्हां पाण ॾिसो। तमामु शहर वासियुनि खे असीं बांहूं ॿधी करे गुज़ारिश था कयूं, जेको हिननि अफ़्तारीअ जो जेको हिननि रंग ॾिनो आहे, जेको सरासर ग़लति रंग आहे। न असांजो पाड़ो आहे, न असांजी प्रॉपर्टी आहे, उते साम्हूं सेलर आहे असांजे जेको आहे अरबाणनि जो शायदि, उते अफ़्तारी कंदा आहिनि। न असांजी प्रॉपर्टी आहे, न असांजी जायूं। असां रहंदा आहियूं हसनपुर में, असां जेको अफ़्तारी जे मामले ते हुन सां कॾहिं टसल ई न थियो आहे। अफ़्तारी हिकु सुठो कमु आहे, असां हुन कम ते उन्हनि खे एप्रिशिएट कयूं था ऐं कंदा रहंदासीं जेकर अहिड़ा कम थींदा रहंदा। असां पाण सोशल वर्कर आहियूं। बाक़ी अहिड़ो ग़लति रंग सिर्फ़ु पैसनि जे मामले ते ॾेई करे ऐं पंहिंजी पॉइंट स्कोरिंग करणु चाहिनि, इहा ॻाल्हि जी असां मज़म्मत बि कयूं था। अदा मुंहिंजो नालो मंसूर जलबाणी आहे, वेठल मौला हसनपुर रतोदेरो। मां पंहिंजे सोट बबलू सां गॾु हुयुमि माइट मुंहिंजो रिश्ते में, ऐं शफ़ीक जो जॻह जो लेन देन हुई, उतां वापसि पिया अचूं त जंहिं ते कामरान सां बदतमीज़ी कई, गार गंद ॾिनी, गिचीअ में हथु विझी करे, जंहिं ते 1200 रुपये जो मसइलो हुन ॿुधायो। मां हुनखे चयुमि बाबा तोखे 1200 त तुंहिंजा मिली वेंदा, जेका तूं हुन सां बदतमीज़ी ऐं गार गंद ॾिनो आहे, गिची में हथु विधो आहे, उनजो अज़ालो केरु कंदो हिन जी इज़त जो। जंहिं ते हुन मूंखे गार गंद ॾिनो ऐं मूंसां विढ़णु आयो। हिन जा 5-8 ॼणा छोकिरा हुया जेके देॻियुनि ते कमु कनि पिया, ऐं कबगीर ऐं देॻियुनि जे ॾोकलनि सां मूंसां विढ़णु आया, जंहिंमें असांजे छोकिरनि शफ़ीक ऐं सफ़ीला वारनि उन्हनि खे परे कयो। ऐं उतां असां वियासीं त असांजा छोकिरा वरी अफ़्तारी जो सामान वठण लाइ शहर तरफ़ वञणु लॻा, त जंहिं ते हुननि मुंहिंजे भाउ ऐं मुंहिंजा 2-3 जेके सोट हुया उहे वञनि पिया, उन्हनि ते हिननि जेको आहे गार गंद ॾिनी आहे ज़ात ते, ऐं उनखां पोइ जेको आहे हिननि सां विढ़िया आहिनि ऐं मुंहिंजे भाउ खे धकी कयो अथऊं, जंहिंखे टाका बि लॻल आहिनि, MLO बि असां करायो आहे। मुंहिंजो कामरान बानाणी सां ज़ाती तौर ते कॾहिं बि न काई लेन देन रही आहे, न को मुंहिंजो हुन सां वास्तो रहियो आहे। बेवाजिबी मुंहिंजे सोट सां उहो अटकियो आहे, जंहिं ते मां हिकिड़े मामले खे ठाहिण जी कोशिशि कई आहे, जंहिं ते हुन मूंखे गार गंद ॾिनो आहे। ऐं हुन गार गंद जे नतीजे में बाद में मुख़्तलिफ़ पंहिंजा बयान ॾींदो रहियो ऐं अलॻि अलॻि जेको आहे उनखे रंग ॾींदो रहियो, हिकिड़े मामले खे वधाइण ऐं शैतानगिरी या कहिड़े बि नियत सां हुनजो जेको रंग ॾियण जो मक़सदु हुयो, त इहो उनजी असां मज़म्मत कयूं था। ऐं मां पंहिंजे भाउ जो, जेके मुंहिंजे भाउ खे धकी कयो अथई, उनजो क़ानूनी रस्तो अख़्तियार कंदुसि ऐं मां उनखे माफ़ु बिल्कुलु न कंदुमि। उनखां मां क़ानूनी तरीक़े सां पंहिंजो हिसाबु वठंदुसि। महिरबानी।